बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। कुछ ॾींहं पहिरियां मातली जलसे में मौलाना मोहम्मद ईसा समू साहब मोहतरमा शहीद बेनज़ीर भुट्टो साहिबा के हवाले से कुछ लफ्ज़ नकल किया ऐं जेका वाक़ियतन नामुनासिब हैं। उन वक्त ही जीअं ई उनकी तकरीर पूरी थी त मां मौलाना मोहम्मद ईसा समू साहब के चयो त इहा जमात की पॉलिसी ना है, जमीयत उलमा इस्लाम की पॉलिसी ना है ऐं अहिड़नि जुमलन खां अहिड़ी गुफ्तगू खां परहेज़ करणु घुर्जे। मोहतरमा असां सभिनी जे लाइक़ एहतराम आहे, उहो शहीद आहे ऐं हूअ हींअर दुनिया खां वञी चुकी आहे। जहिड़ो जीअरनि सां आहे, जहिड़ो मौजूद माण्हुनि सां आहे, उहो बि नज़रियाती इख़्तिलाफ़ आहे, कोई ज़ाती तकरार ना है, कोई ज़ाती इख़्तिलाफ़ ना है। नज़रियाती जंग जमीयत उलमा इस्लाम जी शुरू ॾींहं खां हलंदी रही आहे मुख़्तलिफ़ पार्टियुनि सां। ख़ुदि हज़रत मुफ्ती महमूद रहमतुल्लाह अलैह ऐं जनाब ज़ुल्फ़िकार अली भुट्टे साहब जो नज़रियाती इख़्तिलाफ़ रहियो। उनजो इहो मतिलबु न आहे त कंहिंजे ज़ात ते तनक़ीद कजे। मां उन वक़्त ई मौलाना मोहम्मद ईसा समू साहब के इन गुफ्तगुअ खां परहेज़ करण जो चई चुको आहियां। यकीनन इहे अल्फाज नामुनासिब हा ऐं इन्हनि अल्फाज चाहे वो मुंहिंजी स्टेज तां थियनि, जमीयत उलमा इस्लाम जे स्टेज तां थियनि या कंहिं बि स्टेज तां के शहीद जे लाइ थियनि, इहे मुनासिब न आहिनि, न थियणु घुरिजनि। मां उनजी मज़म्मत करियां थो।